पिथोरो उमरकोट मीरपुर खास रोड ते कायम मुबीना गैर कानूनी टूल प्लाजा खिलाफ सभी माण्हुनि जो मीरपुर खास उमरकोट मेन रोड ते गुज़िरियल 3 कलाकनि खां धरणो जारी। मुज़ाहिरीन पारां मेन रोड ते धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। पुलिस जी नफ़री वॾे तइदाद में धरणे वारे हंधि पहुतल। ॿिए पासे रोड बंदि हुजण करे रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻल। धरणे में शरीक अॻवाननि जो धरणे में पहुतल नेशनल हाईवे अथॉरिटी जे ठेकेदार सां ॻाल्हियूं नाकाम। धरणो जारी। मुज़ाहिरो कंदड़नि जो हिकु ई मुतालबो टोल प्लाज़ा मुकमल ख़त्म कयो वञे, ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। रिपोर्ट डॉक्टर रेमलाल वाघाणी, रवींद्र ब्यूरो। अॼु खां कुझु ॾींहं पहिरीं असां वठी जो आवाज़ आहे त इहा पेटी न खपे, तो असांखे इहा पेटी न खपे।